ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ 14/6/2024। मेरा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार निरंतर यादि रहे असांजो बाबा बाबा बि आहे, बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। इहे ई यादि मनमना भव आहे। प्रश्न आहे, माया जी धूल जॾहिं अखियुनि में पवंदी आहे त सभिनि खां पहिरीं गफ़लत कहिड़ी थींदी आहे? उत्तर आहे, माया पहिरीं गफ़लत कराईंदी आहे जो पढ़ाई खे ई छॾे ॾींदा आहिनि। त हिन जे लाइ बाबा चवंदा आहिनि रोज़ु मुरली ज़रूरु ॿुधणी आहे, पढ़णी आहे। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, इहे भुलिजी वेंदा आहिनि। बाप जा ॿार ई बाप जी पढ़ाई खे छॾे ॾींदा आहिनि, इहा बि वंडर आहे। न त नॉलेज अहिड़ी आहे जो अंदरि ई अंदरि ख़ुशी में नचंदा रहो, परंतु माया जो प्रभाव कोई घटि न आहे। उहो पढ़ाई खे छुड़ाए ॾींदी आहे। पढ़ाई छॾी माना एब्सेंट थियो। छोजी असां जॾहिं खां बाबा खे जा ठहिया आहियूं तॾहिं खां असांजो पढ़ाई शुरू थी आहे न, तॾहिं खां असांजे जीवन में उन अनुसार ई ॻाल्हियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं असांखे मुरली द्वारा हर प्रश्न जो उत्तर, हर प्रकार जी श्रेष्ठ मत मिलंदी रहंदी आहे। त हिन करे कॾहिं बि असांखे मुरली न मिस करणी हूंदी आहे। छोजी अॼु सॼो ॾींहुं जो पेपर अचिणो आहे, जो ॻाल्हियूं अचिणियूं आहिनि, हिन जे लाइ श्रेष्ठ मत बाबा मुरली में ई ॾींदा आहिनि। या अगरि सम्झो कल्ह कुझु अहिड़ो थियो त उनजो उत्तर बि अॼु जी या कल्ह जी या ॿी के मुरली में असांखे मिली ई वेंदो आहे। इन करे कॾहिं देरि सां सम्झ में ईंदो आहे, कॾहिं जल्दी सम्झ में ईंदो आहे। हिन करे मुरली ज़रूरु ॿुधणी खपे। या न त कोई ॻाल्हि में संशय आहे त कंहिंखां पंहिंजे निमित खां ज़रूरु असांखे उन जे लाइ ॻाल्हाइणो खपे, तॾहिं असां ज्ञान में हली सघंदा आहियूं। ओम शांति। रूहानी बाप वेही रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। सम्झाइणो उन्हनि खे हूंदो आहे जे कुझु कमु सम्झो आहे। कोई ॾाढो बेसमझ ठहींदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि इहे त बाबा ॾाढो वंडरफुल आहे, भले तव्हां हिते वेठा आहियो परंतु अंदरि में सम्झंदा आहियो इहे असांजो बेहद जो बाबा बि आहे, बेहद जो टीचर बि आहे, बेहद जी शिक्षा ॾींदा आहिनि। सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। स्टूडेंट जी बुद्धि में त इहो हुजिणो खपे, पोइ साथ में ज़रूरु वठी बि हलंदा। बाबा ॼाणंदा आहिनि इहे छीछी पुराणी दुनिया आहे न। बाबा असांखे वरसो ॾेई, बाबा वरसो बि ॾियनि था, पढ़ाइनि बि था, पोइ असांखे सतगुरु ठही साथ में बि वठी हलंदा। बाप ॼाणंदा आहिनि इहे पुराणी छीछी दुनिया आहे, इन्हनि सां ॿारनि खे वठी वञिणो आहे किथे घर। जीअं कन्या जी शादी थींदी आहे त ससुर घर वारा अची करे कन्या खे पंहिंजे घर वठी वेंदा आहिनि। हाणे तव्हां हिते वेठा आहियो, बाबा सम्झाईंदा आहिनि ॿारनि खे अंदरि में ज़रूरु ईंदो हूंदो कि असांजो बेहद जो बाप बि आहे, बेहद जी शिक्षा बि ॾींदा आहिनि। जेतिरो वॾो बाबा ओतिरी वॾी शिक्षा बेहद जी ॾींदा आहिनि। जेतिरो वॾो बाबा आहे ओतिरी बेहद जी शिक्षा बि ॾींदा आहिनि, वॾी। श्री बाबा त विश्व जो रचयिता आहे, नई दुनिया जो। त विश्व जे बारे में ज्ञान ॾींदा आहिनि कि कीअं मुंहिंजी विश्व पुराणी थी, कीअं तव्हां सभु हेठि आहियो, कीअं तव्हां सभु सतो खां तमो ठहियो, सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिया। जेतिरो रचना जी आदि मध्य अंत जो राज बि ॿारनि जी बुद्धि में आहे। रचना जी आदि मध्य अंत जो राज बि असांजी बुद्धि में आहे न। ॼाणंदा आहियूं बाप हिन छीछी दुनिया खां असांखे वापसि वठी हलंदा। इहे बि अंदरि में यादि करण सां मनमना भव ई आहे। हलंदे फिरदे उठंदे वेहींदे बुद्धि में यही ज्ञान जी ॻाल्हियूं बि यादि रहे, बाबा बि यादि रहे। वंडरफुल चीज़ खे यादि करिणो हूंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सुठी रीति पढ़ण सां, यादि करण सां असां विश्व जा मालिक ठहींदासीं। इहे त ज़रूरु बुद्धि में हलणो खपे। पहिरियों बाप खे यादि करिणो पए, टीचर पोइ मिलंदो आहे न। इहे त ज़रूरु बुद्धि में हलणो खपे। पहिरियों बाप खे यादि करिणो पए, टीचर पोइ मिलंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि असांजो बेहद जो रूहानी बाप आहे। सहज यादि दिलाइण जे लाइ बाबा युक्ति ॿुधाईंदा आहिनि। मामिकम यादि करो,
जी आज सां ई अधु कल्प सां विक्रम विनाश थींदा। पावन ठहिण लाइ तव्हां जन्म जन्मांतर भक्ति जप तप आदि ॾाढा कया। मंदिरनि में वेंदा आहियो, भक्ति कंदा आहियो, सम्झाइण सां परंपरा खां कंदा आहिनि। शास्त्र कॾहिं खां ॿुधा चईंदा परंपरा खां। मनुष्य खे कुझु बि पतो न आहे। सत्युग में त शास्त्र हूंदा न आहिनि। तव्हां ॿारनि खे बि वंडर खाइणो खपे। बाबा बग़ैर कोई बि इहे ॻाल्हियूं असांखे सम्झाए न सघंदा। त बाबा बग़ैर कोई बि ॻाल्हियूं असांखे सम्झाए न सघंदा आहिनि। छो जी बाप ई त रचयिता आहे न। बाप ई ज्ञान जो सागर आहे, त बाप ई सम्झाईंदा आहिनि न। ॾिसो बाबा पहिरियों असांखे मनन चिंतन जे लाइ ॿुधाईं, हाणे भक्ति जे लाइ ॿुधाइनि था। इहे बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। इहे त असांजो बाबा आहे न। इन्हनि जो कोई माउ बाप न आहे। कोई चई न सघंदो आहे की शिव बाबा कंहिंजो ॿारु आहे। इहे ॻाल्हियूं ॿुधी में घड़ी घड़ी यादि रहनि, इहे बि मनमना भव आहे न। अॼु असां अगरि इहे बि यादि रखूं, अॼु बाबा छा चईं, अॼु बाबा छा चईं, अॼु बाबा मुरली में छा चईं, हर हिकु घंटे में पोइ यादि करो। हा अॼु बाबा ईअं चईं, बाबा ईअं चईं, बाबा ईअं चईं न, त बि मनमना भव थी वञे। त बाबा चवनि था की मुंहिंजो त कोई माउ पीउ बि न आहे। हा लेकिन असां शिव खे पंहिंजो बालक ठाहींदा आहियूं। टीचर पढ़ाईंदा आहिनि, परंतु ख़ुदि काथां खां पढ़ियो न आहे। शिव टीचर पढ़ाईंदा आहिनि, लेकिन उहो ख़ुदि काथां पढ़ियो न आहे। इन्हनि खे कोई पढ़ायो न आहे। इहे नॉलेजफुल आहे। मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे, ज्ञान जो सागर आहे न। चैतन्य हुजण जे कारण सभु कुझु ॿुधाईंदा आहिनि। चैतन्य हुजण जे कारण सभु कुझु ॿुधाईंदा आहिनि। चईंदा आहिनि ॿार मां जंहिंमें प्रवेश थियो आहे, इन्हनि द्वारा मां तव्हांखे आदि खां वठी करे हिन समय ताईं सभु राज सम्झाईंदो आहे। अंत जे लाइ त पुठियां चईंदसि, उन समय तव्हां बि सम्झी वेंदव हाणे अंत ईंदो। कर्मातीत अवस्था खे बि नंबरवार पहुची वेंदा न। तव्हां आसार बि ॾिसंदव, पुराणी सृष्टि जो विनाश त थियणो ई आहे। इहे अनेक बार ॾिठो आहे ऐं ॾिसंदा रहंदासीं। असां इहो विनाश अनेक बार ॾिठो आहे ऐं ॾिसंदा ई रहंदासीं। पढ़ंदा ईअं आहिनि जी कल्प पहिरियों पढ़िया हुया, राजा ई वरितो, पोइ गवायो, पोइ हाणे वरी राजा ई वठो था। बाप वरी खां असांखे पढ़ाइनि था। केतिरो सहज आहे। तव्हां ॿार सम्झायो, असां सच विश्व जा मालिक हुयासीं। पोइ बाबा अची करे असांखे वरी खां ज्ञान था ॾियनि की असां विश्व जा मालिक हुयासीं। वरी खां बाबा अची करे असांखे ज्ञान ॾेई विश्व जो मालिक था ठाहिनि। बाबा राय ॾींदा आहिनि ईअं अंदरि में हलणो खपे। त बाबा जी ॻाल्हियूं अॼु बाबा असांखे चवनि था की मां जो तव्हांखे रोज़ु पढ़ाईंदो आहे, श्रीमत ॾींदो आहे। जो बि ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधाईंदो आहे न, सॼो ॾींहुं उनखे यादि करो। इहे बि मनमना भव आहे। त सॼो ॾींहुं विच में यादि करो। जीअं माण्हू मन में यादि कंदा आहिनि न, हा फलानो ईअं पियो चए, पोइ हीअं थियो, पोइ हीअं थियो। जे कोई मूवी जी स्टोरी ॿुधाईंदा आहिनि, त ईअं पंहिंजे मन में बि इहे ई ॻाल्हियूं यादि रखो की हा बाबा ईअं चईंदा आहिनि, बाबा ईअं चईंदा आहिनि। अगरि अॼु जी मुरली ध्यान सां ॿुधो त पंहिंजी बुद्धि खे बि चेक करे सघंदा आहियो। मुंहिंजी बुद्धि केॾी सुठी आहे, मूंखे सभु यादि आहे। अॼु जो बाबा चई वैसे त ॾाढी ॻाल्हियूं, लेकिन ख़ासि अॼु जी यादि रहणी खपनि। बाबा असांजो बाबा बि आहे, टीचर बि आहे। टीचर खे कॾहिं भुलिजंदा आहिनि छा? टीचर द्वारा जो पढ़ाई पढ़ंदा रहंदा आहिनि। टीचर द्वारा त पढ़ाई पढ़ंदा रहंदा आहिनि। कोई ॿारनि सां माया ॾाढो ग़फ़लत कराईंदी आहे। हिकदमि जी अख में धूल विझी छॾंदी आहे। पढ़ाई बि छॾे ॾींदा आहिनि। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, अहिड़ी पढ़ाई खे छॾे ॾींदा आहिनि। पढ़ाई त मुख्य आहे, सो बि केरु छॾंदो आहे? बाप जा ॿार पढ़ाई छॾे छॾंदा आहिनि। इहे त उहो ई थियो की माउ पीउ चईंदे हुए बि माउ पीउ जी कोई ॿुधे ई न पंहिंजे हिसाब सां हलाए घर में।
त ॿारनि खे अंदरि में केतिरी ख़ुशी रहणी खपे। बाप नॉलेज जी हर ॻाल्हि ॾींदा आहिनि, जो कल्प कल्प ॾींदा ई रहंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि क़दम क़दम ते हिन रीति मूंखे यादि करो। कल्प कल्प तव्हां ई सम्झंदा आहियो ऐं धारण कंदा आहियो। इन्हनि जो बाबा जो त कोई आहे न, बेहद इन्हनि जो बाबा त कोई आहे न, सॉरी शिव बाबा जो बाबा त कोई आहे न, इहे त बेहद जो बाप आहे। न शिव बाप जी न मां आहे न बाप। वंडरफुल बाप थियो न। मुंहिंजो कोई बाबा आहे त ॿुधायो, शिव बाबा कंहिंजो ॿार आहे? हा, असां बाक़ी सर्व संबंध निभाईंदा आहियूं त असां चई सघंदा आहियूं शिव मुंहिंजो बालक आहे। ये पढ़ाई भी वंडरफुल आहे, जो इन समय ही जे सिवाय कॾहिं पढ़ी न सघंदा आहियो। सिर्फ़ु तव्हां ब्राह्मण ही पढ़ंदा आहियो। ब्राह्मण अर्थात जो पवित्रता जी प्रतिज्ञा कंदा आहिनि न, जो पवित्र हलंदा आहिनि, जो धारणा ते हलनि था। ब्राह्मण अर्थात जॾहिं खां असां बाबा खे बाबा चयो, बाबा जी हर श्रीमत खे पालन करे हलण लाइ प्रतिज्ञा कई आहे, तॾहिं खां असां ब्राह्मण कहलाईंदा आहियूं। हिन में बि कोई हाफ कास्ट आहे त कोई फुल कास्ट आहे। त तव्हां ब्राह्मण ई पढ़ंदा आहियो। तव्हां इहे बि ॼाणंदा आहियो कि बाप खे यादि कंदे कंदे असां पावन ठही वेंदासीं। ईअं न त पोइ सजायूं खाइणियूं पवंदियूं। गर्भ जेल में ॾाढी सजायूं खाइणी पवंदी आहे, हुतां खां पोइ ट्रिब्यूनल वेंदी आहे। इहे साक्षात्कार थींदो आहे न। बग़ैर साक्षात्कार कंहिंखे सजा न थी सघंदी आहे। साक्षात्कार थींदो असां ईअं कयो, न त सजा न मिली सघंदी आहे। मुंहिंजी पवंदा आहिनि कि सजा असांखे छो मिलंदी आहे। त सजा ॾियण खां पहिरियों बाबा साक्षात्कार बि कराईंदा आहिनि। कई माण्हू चईंदा आहिनि असां छा कसूर कयो, लेकिन उन्हनि खे ॿुधी में टच थींदो हूंदो ज़रूरु कि हा मां ईअं कयो, इन करे मूंखे सजा मिले थी। बाप खे मालूम रहंदो आहे कि इन्हनि इहे पाप कयो आहे, इहे भूल कई आहे। सभु साक्षात्कार कराईंदा आहिनि। उन समय ईअं फील थींदो आहे जीअं एतिरे सभु जन्मनि जी सजा असांखे मिले थी। इहे जीअं सभु जन्मनि जी इज़त वई, ये जीअं सभु जन्मनि जी इज़त वई। त बाप चईंदा आहिनि मिठे मिठे ॿारनि खे पुरुषार्थ सुठी रीति करिणो आहे। 16 कला संपूर्ण ठहिण लाइ यादि जी महिनत करणी आहे ऐं रोज़ु राति जो पंहिंजी ई सॼे ॾींहं जी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी करे ऐं बाबा सां क्षमा मांगो। हुननि आत्माउनि सां बि क्षमा मांगो, न त भूल इकट्ठी थींदे थींदे पोइ अंत में असांखे धर्मराजपुरी में कड़ी सजा मिलंदी। इन करे हाणे ख़ुदि चेक करे बाबा खे यादि करे ऐं क्षमा मांगे ऐं अॻियां खां लाइ सावधान थियो, न त सभु जन्मनि जी सजा हिकु साथ मिलंदी न, पोइ ॾाढी दुख थींदो। ॾिसणो आहे बाबा चईंदा आहिनि असां कंहिंखे दुख त न ॾींदा आहियूं। सुखदाता बाप जा असां ॿार आहियूं, ॾाढो गुलगुल ठहिणो आहे। हीअ पढ़ाई ई तव्हांजी साथ हलंदी। पढ़ाई सां ई मनुष्य बैरिस्टर आदि ठहींदो आहे। बाप जी इहा नॉलेज न्यारी ऐं सत्य आहे। बाप जी इहा नॉलेज न्यारी ऐं सत्य आहे। ऐं इहा पांडव गवर्नमेंट बि गुप्त आहे, तव्हांजे सिवाइ ॿियो कोई सम्झाए न सघे। इहा पढ़ाई ॾाढी वंडरफुल आहे। आत्मा ई ॿुधंदी आहे। बाप बार बार सम्झाईंदा आहिनि पढ़ाई खे कॾहिं छॾिणो न आहे। माया छुड़ाए ॾींदी आहे। बाप चईंदा आहिनि ईअं न करो, पढ़ाई छॾो न। बाप वटि रिपोर्ट ईंदी आहे, रजिस्टर सां सभु मालूम पइजी वेंदो आहे इहे केतिरा ॾींहं एब्सेंट रहिया। पढ़ाई छॾे ॾिनी आहे त बाप खे बि भुलिजी वेंदा। वास्तव में भुलिजण जी चीज़ न आहे। इहे त वंडरफुल बाप आहे न असांजो। सम्झाईंदा बि आहिनि जीअं हिकु खेल आहे। खेल जी ॻाल्हि कंहिंखे ॿुधाइण सां झटि यादि रहिजी वेंदी आहे, उहो कॾहिं भुलिजंदी न आहे। त बाबा जी पढ़ाई बि जॾहिं मुरली पढ़ंदा आहियूं न त इहे बि खेल जे रीति सम्झो। हा, बाबा सतयुग जे लाइ इहे था ॿुधाइनि, त्रेता जे लाइ इहे, द्वापर जे लाइ इहे, कलयुग जे लाइ इहे ॻाल्हियूं ॿुधायूं। बाबा संगम युग ते असांखे कीअं कीअं हलणो हुन जे लाइ इहे श्रीमत ॿुधाई। कॾहिं बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियूं कहिड़ी कहिड़ी ॿुधाई, योग जे लाइ छा छा चई, धारणा जे लाइ छा छा चई,
सेवा जे लाइ छा छा चई, हिन रीति पढ़ो, कॾहिं कीअं कॾहिं कीअं। जीअं हिकु खेल आहे, खेल जी ॻाल्हियूं बि ॿुधाइण सां झटि यादि रहंदियूं आहिनि, उहो कॾहिं भुलिजंदियूं न आहिनि। इहे पंहिंजो अनुभव बि ॿुधाईंदा आहिनि। नंढपण में ई वैरागी ख़्यालात रहंदा हुया। चईंदा हुया दुनिया में ॾाढो दुख आहे, हाणे असां वटि 10,000 थी वञनि त पोइ 50 रुपया व्याज मिलंदो, एतिरो बसि, स्वतंत्र रहंदासीं, घर बार संभालण त मुसीबत आहे। अच्छा, पोइ हिकु ॾींहुं बाइस्कोप ॾिठो सौभाग्य सुंदरी जो। ब्रह्मा बाबा पंहिंजी ॻाल्हि था ॿुधाइनि, बसि वैराग्य जी सभु ॻाल्हियूं टुटी पयूं। बाबा चईंदा आहिनि कि ब्रह्मा बाबा ॿुधाइनि था कि मूंखे नंढपण में वैराग्य हुयो, लेकिन हिकु बार बाइस्कोप ॾिठो ऐं सभु वैराग्य टुटी वियो। ख़्यालु कयो शादी कंदासीं, ईअं कंदासीं, हिकु ई थप्पड़ मारियो, माया कला काया चट थी वई। हिकु ई थप्पड़ माया मारी ऐं कला काया चट थी वई। त हाणे बाप चईंदा आहिनि, तॾहिं त बाबा चईंदा आहिनि कि बाइस्कोप आदि न ॾिसो, अहिड़ी ॻाल्हियूं, अहिड़ा कपिड़ा पाईंदासीं, ईअं कंदासीं त पोइ इहे त विकारी दुनिया जो फैशन आहे न। बाबा त चईंदा आहिनि, बाबा हीअं न सम्झो कि बाबा त चईंदा आहिनि हा भले दुनिया में बि वञो, खाओ पीओ करो, लेकिन बाबा ईअं थोरी चईंदा आहिनि कि तव्हां हुननि जी फैशन करो, त निमित मात्र करो। लेकिन असां पंहिंजी शौक़ु अगरि अंदरां जो हूंदो त कंदा माण्हू। त हाणे बाप चईंदा आहिनि ॿार इहे त दुनिया ई दोजक आहे, ऐं हुन में बि पोइ इहे नाटक सिनेमा इहे बि दोजक आहे। इहे ॾिसण सां ई सभिनि जी वृत्ति ख़राबु थींदी आहे। अख़बार पढ़ंदा आहिनि, हिन में सुठी माइयुनि जे चित्र ॾिसंदा आहिनि त वृत्ति उन तरफ़ हली वेंदी आहे। इहा ॾाढी सुठी ख़ूबसूरत आहे, बुद्धि में आयो। वास्तव में ख़्याल बि न हलणो खपे, वास्तव में ये ख़्याल बि न हलणो खपे। भले असां उन्हनि खे ॾिसूं था, दुनिया में अगरि रहणो थो पए, ॾिसणो थो पए, त इहा आत्मा पंहिंजे शरीर खे ईअं सजाए वेठी आहे। हिन जो शरीर ईअं आहे, इहे पंहिंजे शरीर खे इन रीति पर्सनैलिटी सां रखंदी आहे। इहा ॾाढी ख़ूबसूरत आहे, बुद्धि में आयो। वास्तव में ये ख़्याल बि न हलणो खपे। बाबा चईंदा आहिनि इहे त दुनिया ई ख़तमु थियणी आहे, कि बसि इहा आत्मा आहे, इन जो शरीर अहिड़ो आहे। इन करे तव्हां ॿियो सभु ॻाल्हियूं भुलिजी मामेकम यादि करो। अहिड़ा चित्र आदि छो ॾिसंदा? इहे सभु ॻाल्हियूं असांजी वृत्ति खे हेठि खणी ईंदियूं। इहे सभु ॻाल्हियूं असांजी वृत्ति खे हेठि खणी ईंदियूं आहिनि। त असांखे कमी छा आहे अहिड़ी ॻाल्हियूं ॾिसण जी न। इहे सभु ॻाल्हियूं असांजी वृत्ति खे हेठि खणी ईंदियूं आहिनि। जो असांजी वृत्ति आहे न, सभी आत्माउनि जो कल्याण थिए, सभी आत्माउनि खे बाप जो परिचय ॾिए, पोइ ॿिया ख़्यालात ईंदा आहिनि। इहे जो कुझु ॾिसंदा आहियूं, इहे सभु त क़ब्र दाख़िल थियणो आहे न। जो कुझु इन अखियुनि सां ॾिसंदा आहियूं, उन्हनि खे यादि न करो, इन्हनि सां ममत्व मिटाए ॾियो। इहे सभु शरीर त पुराणा छीछी आहिनि न, भले आत्मा शुद्ध ठहींदी आहे, परंतु शरीर त छीछी आहे न। इन तरफ़ ध्यानु छा ॾियणो आहे? हिकु बाप खे ई ॾिसणो आहे। बाप चईंदा आहिनि मिठे ॿार, मंज़िल ॾाढी ऊची आहे, विश्व जो मालिक ठहिण लाइ ॿियो कोई ट्राए बि करे न सघे। कोई जी बि बुद्धि में अची न सघे कि असां विश्व जा मालिक ठही सघंदा आहियूं, है न। कोई जी बि बुद्धि में अची न सघे कि असां विश्व जा मालिक ठही सघंदा आहियूं। माया जे प्रभाव कोई घटि न आहे। साइंस वारनि जी केतिरी बुद्धि हलंदी आहे न, साइंस वारनि जी केतिरी बुद्धि हलंदी आहे। तव्हांजी पोइ आहे साइलेंस, सभु चाहींदा बि आहिनि असां मुक्ति पायूं। तव्हांजी पोइ आहे जीवन मुक्ति।
इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि गुरू आदि कोई हीअं नॉलेज न ॾेई सघंदा आहिनि। गुरू आदि कोई हीअं कोई नॉलेज न ॾेई सघंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था की तव्हां गृहस्थ व्यवहार में रही पवित्र रहणो आहे, राजे ई वठणी आहे, उहे अहिड़ी नॉलेज न ॾेई सघंदा आहिनि। भक्ति में ॾाढो टाइम वेस्ट कयो, हाणे सम्झंदा आहियो असां केतिरियूं भूलियूं कयूं। हाणे सम्झंदा आहियो असां केतिरी भूलियूं कयूं। भूल कंदे कंदे वैराग्य बेसमझ थी विया आहियो। भूल कंदे कंदे हिकदमि बेसमझ थी विया आहियो, बिल्कुलु ई पथर बुद्धि थी विया आहियो। अंदर में ईंदो आहे इहे त ॾाढी वंडरफुल नॉलेज आहे जंहिंसां असां छा खां छा था ठहूं, जंहिंसां असां छा खां छा था ठहूं। पथर बुद्धि खां पारस बुद्धि बाबा जी नॉलेज त ख़ुशी जो पारो बि चढ़ंदो आहे की असांजो बाबा बेहद जो बाबा आहे। हिन ॻाल्हि खे अनुभव करो की मां कंहिंजो हूंदो आहे न की असांजो पापा पीउ डॉक्टर आहे, इंजीनियर आहे, वॾो बिज़नेसमैन आहे, करोड़पति आहे, त उन्हनि खे उन पीउ जो नशो चढ़ंदो आहे। ईअं अॼु असांखे सॼो ॾींहुं छा नशो चढ़ाइणो आहे की मां विश्व जे पिता जी संतान आहियां। मुंहिंजो पीउ सर्वशक्तिवान, सर्वगुण, सर्व ज्ञान जो सागर आहे। विश्व जे पिता जी संतान आहियां। त बेहद जे बाप जी, उन्हनि जो कोई बाप न आहे, उन्हनि जी कोई माउ न आहे, उन्हनि जो कोई टीचर न आहे, उन्हनि खां वॾो कोई न आहे। कोई दुनिया में चई सघंदा मुंहिंजे पीउ खां वॾो कोई न आहे। हा, भावनावश ईअं चईंदा ईअं करे, लेकिन की उन्हनि जे लाइ उन पीउ खां वॾो कोई न आहे, उन सिर्फ़ु उन आत्मा जे लाइ। ऐं असांजे त सची में आहे की असांजे पीउ वॾो परमात्मा खां वॾो कोई आहे ई न। उहो टीचर आहे, उनजो कोई टीचर न आहे। चईंदा आहिनि किथां सिखियो, वंडर खाईंदा आहिनि। ॾाढा माण्हू सम्झंदा आहिनि इहे त कोई गुरू सां सिखियो आहे। त गुरू जो आहे, ॿिया बि त शिष्य हूंदा न। अगरि ब्रह्मा बाबा गुरू खां सिखिया त ॿिया बि त शिष्य हूंदा, सिर्फ़ु हिकु शिष्य हुयो छा? गुरूअनि जो शिष्य त ढेर हूंदा आहिनि। आगा खान जे ॾिसो केतिरा शिष्य आहिनि। गुरूअनि जे लाइ केतिरो अंदर में रहंदो आहे न, उन्हनि खे हीरे में वज़न कंदा हुया। तव्हां अहिड़े सतगुरू खे कंहिं में वज़न कराईंदव? इहे त बेहद जो सतगुरू आहे, हिन जो वज़न केतिरो आहे, हिकु हीरो बि न विझी सघनि। बाबा जो शिव बाबा त सतगुरू आहे, बेहद जो सतगुरू। हिननि जो वज़न केतिरो, हिकु हीरो बि विझी न सघनि बाबा जे लाइ। त एॾो क़ीमती आहे, एॾो वॾो आहे। त बाबा अहिड़ी ॻाल्हियूं साइज़ वज़न में न आहे, लेकिन बाबा त विश्व जो सतगुरू, विश्व जो पीउ। अहिड़ी ॻाल्हियूं तव्हां ॿारनि खे वीचार करणियूं खपनि। इहे त महीन ॻाल्हियूं आहिनि न, भले इहे त सभु चईंदा रहंदा आहिनि न हे ईश्वर, परंतु ईअं थोरी सम्झंदा आहिनि की उहो बाप टीचर गुरू बि आहे। इहे तव्हां साधारण रीति सां वेठा रहंदा आहियो। इहे मथे संदली ते बि हिन करे वेहींदा आहिनि। शिव बाबा जॾहिं साकार में ईंदा हुया त बाबा संदली ते वेहींदा। बाबा चईंदा आहिनि मां संदली ते बि हिन करे वेहींदो आहियां की मुखड़ा ॾिसे सघां। ॿारनि सां प्यारु रहंदो आहे न, इन मददगार ॿार बग़ैर स्थापना थोरी थींदी। त बाबा संत से बाबा कहिड़ो निरंकारी आहिनि। बाबा चवनि था मां तव्हां वांगुरु हेठि बि वेही सघंदो आहियां, लेकिन मां मथे छो वेहींदो आहियां ताकी मां तव्हांजो मुखड़ो ॾिसां। ॿारनि ते प्यारु रहंदो आहे न, इन मददगार ॿारनि बग़ैर स्थापना थोरी कंदासीं। जास्ती मदद करण वारे ॿारनि खे ज़रूरु जास्ती प्यारु रहंदो न बाबा जो। जास्ती कमाइण वारो ॿारु सुठो हूंदो आहे त ज़रूरु उच ते उच पद पाईंदो, हुन ते प्यार बि वेंदो आहे। ॿारनि खे ॾिसी ॾिसी हर्षित थींदा आहिनि, आत्मा ॾाढी ख़ुशि थींदी आहे। शिव पंहिंजी बाबा ॿुधाइनि त मूंखे ॿारनि खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे जो मुंहिंजा मददगार हूंदा आहिनि।
कल्प कल्प ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदो आहे। कल्प कल्प इहे ॿार मुंहिंजा मददगार ठहींदा आहिनि, ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। कल्प कल्पांतर जो प्यार जुटी वेंदो आहे। पर किथे बि वेठा रहो, बुद्धि में बाप जी यादि रहणी खपे। भले असां किथे बि वेठा आहियूं, बाबा त चईंदा आहिनि 7 ॾींहंनि जो कोर्स करे विदेश बि हली वञो। हाणे त विदेश में बि सेंटर्स आहिनि, लेकिन अगरि तव्हां नथा वञी सघो कुझु बि कर, लेकिन बाबा खे रोज़ु बुद्धि में बाप खे यादि करो। ये बेहद जो बाप आहे, इन जो कोई बाप न आहे, इन्हनि जो कोई टीचर न आहे, स्वयं ई सभु कुझु आहे, जेके ई सभु यादि कंदा आहिनि। सतयुग में त कोई मूंखे यादि न कंदो आहे। 21 जन्मनि जे लाइ ॿारनि जो बेड़ो पार थी वेंदो आहे, त केतिरी ख़ुशी हुजणी खपे। बसि सॼो ॾींहुं बाप जी सर्विस करो, अहिड़े बाप जो परिचय ॾियो। बाप सां वरसो मिलंदो आहे। बाबा असांखे राजयोग सिखलाईंदा आहिनि ऐं पोइ असांखे साथ बि वठी वेंदा। सॼो चक्र बुद्धि में आहे न, अहिड़ो चक्र त कोई ठाहे न सघे। सॼो चक्र असांजी बुद्धि में आहे, अहिड़ो चक्र कोई ठाहे न सघे। अर्थ त कंहिंखे पतो न आहे। तव्हां हाणे सम्झंदा आहियो बाबा असांजो बेहद जो बाबा बि आहे, बेहद जो राज्य बि ॾींदा आहिनि, पोइ असांखे साथ बि वठी वेंदा। बाबा असांजो बेहद जो बाबा बि आहे, बेहद जो राज्य भाग्य बि ॾींदा आहिनि, पोइ असांखे साथ बि वठी हलंदा। अहिड़े ईअं तव्हां सम्झाईंदा, पोइ कोई सर्वव्यापी चई न सघे। उहो बाप टीचर आहे त सर्वव्यापी कीअं थी सघंदो आहे। बेहद जो बाप ई नॉलेजफुल आहे न, सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि पढ़ाई खे भूलो न, ई ॾाढी वॾी पढ़ाई आहे न। बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियूं, योग जो ॻाल्हियूं, त इहे जो बि असांखे बाबा पढ़ाई पढ़ाइनि था, इहा भुलिजो न, इहा ॾाढी वॾी पढ़ाई आहे। बाबा परम पिता, परम टीचर, परम गुरू आहे, गुरू बि आहे। इन्हनि सभिनि गुरूअनि खे बि मां साथ में वठी हलंदमि। अहिड़ी वंडरफुल ॻाल्हियूं ॿुधाइणियूं खपनि। चओ इहो बेहद जो खेल आहे। हर हिकु एक्टर जो पंहिंजो पार्ट मिलियो आहे। हर हिकु एक्टर खे पंहिंजो पार्ट मिलियो आहे। इहो आहे बेहद जो खेल। हिन बेहद जे खेल में हर हिक खे पंहिंजो पार्ट मिलियो आहे। बेहद जे बाप सां असां बेहद विश्व जी बादशाही था वठूं। असां ई मालिक हुयासीं, हाणे असांखे ई बाबा विश्व जो राज्य भाग्य ॾियनि था। वैकुंठ थी करे वियो, पोइ ज़रूरु ईंदो ज़रूरु। छो जी चईंदा न, बनी बनाई बन रही। ईअं बि चई सघंदा भई, चऊं था बनी बनाई बन रही त ज़रूरु रिपीट थींदो हूंदो न सभु। पोइ एॾा लाखों साल कीअं थी विया। श्री कृष्ण नई दुनिया जो मालिक हुयो, हाणे पुराणी दुनिया आहे, पोइ ज़रूरु नई दुनिया जो मालिक ठहींदो। चित्र में बि क्लियर आहे, तव्हां ॼाणंदा आहियो। इहा असांजी हाणे असांजी लत नर्क तरफ़ आहे ऐं मुंहुं स्वर्ग तरफ़ आहे। हाणे असांजी लत नर्क तरफ़ आहे ऐं मुंहुं स्वर्ग तरफ़। इहे यादि रहंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असांजी लत नर्क तरफ़ आहे ऐं मुंहुं स्वर्ग जी तरफ़ आहे। इहे यादि रहंदो आहे। इहे यादि कंदे कंदे अंत मते सो गति थी वेंदी। केतिरी सुठियूं ॻाल्हियूं आहिनि न, जेके सिमरन करणु। त अॼु बाबा पूरी मुरली में छा ॿुधाई कि बाबा असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरू बि आहे। उन्हनि जो कोई बि बाप टीचर सतगुरू न आहे। बेहद जो बाप असांखे बेहद जी पढ़ाई पढ़ाईंदो आहे, बेहद जो राज्य भाग्य ॾींदो आहे। त बेहद जे बाप खे सदा यादि रखिणो आहे। कीअं यादि रखिणो आहे? बाबा यादि करण जो तरीक़ो छा ॿुधाई कि बाबा जो असांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, उहो ई यादि कंदा रहो। इहा बि मनमना भव आहे। मनमना भव अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करिणो आहे। त बाबा
मां आत्मा आहियां ऐं बाबा आहे त बाबा मूंखे छा छा ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। बाप खे यादि करूं था न त बाबा असांखे छा छा ॻाल्हियूं ॿुधायूं, उहे ॻाल्हियूं बि यादि करो, मनन चिंतन करो, सिमरन करो। ये भी मनमना भव आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार इन अखियुनि सां जो कुझु ॾिसूं ॾेखारे में ॾिए थो उन सां ममत मिटाइणो आहे। हिकु बाप खे ई ॾिसणो आहे। वृत्ति खे शुद्ध ठाहिण लाइ इन छीछी शरीरनि जी तरफ़ ध्यानु न वञे। अगरि तव्हांखे दुनियादारी में कुझु ॾिसणो बि पए थो, कुझु कंहिंसां मिलणो बि पए थो, त उन्हनि जी आत्मा खे ॾिसो। अगरि तव्हांखे कुझु न्यूज़ बि ॾिसणी पए थी, दुनियादारी में रहंदा आहियूं, त उन्हनि जी आत्मा खे ॾिसो। उन्हनि जी छीछी शरीरनि तरफ़ ध्यानु न वञिणो खपे। ॿियो आहे बाप जो न्यारी ऐं सत्य नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। उहा सुठी रीति पढ़णी ऐं पढ़ाइणी आहे। पढ़ाई कॾहिं मिस न करणी आहे। पढ़ाई मिक्स कई त माया जी चमाट लॻी वेंदी। वरदान आहे शांति जी शक्ति जे प्रयोग द्वारा हर कार्य में सहज सफलता प्राप्त करण वारा प्रयोगी आत्मा ठहो। हाणे समय जी परिवर्तन प्रमाण शांति जी शक्ति जी साधन प्रयोग में लाए करे प्रयोगी आत्मा ठहो। हाणे समय जी परिवर्तन प्रमाण शांति जी शक्ति जी साधन प्रयोग में लाए करे प्रयोगी आत्मा ठहो। जी वाणी द्वारा आत्माउनि में स्नेह जी सहयोग जी भावना उत्पन्न कंदा आहियो न, जी वाणी द्वारा आत्माउनि में स्नेह जे सहयोग जी भावना उत्पन्न कंदा आहियो। ईअं शुभ भावना स्नेह जी भावना जी स्थिति में स्थित थी करे उन्हनि में श्रेष्ठ भावना उत्पन्न करो। संकल्प द्वारा, कल बाबा चई न, शांति जी शक्ति जो साधना शुभ भावना शुभ कामना। त हीअं जीअं वाणी द्वारा असां ॿियनि में स्नेह जी सहयोग जी भावना उत्पन्न कराईंदा आहियूं, ईअं ई बाबा हाणे चवनि था कि शुभ भावना स्नेह जी भावना जी स्थिति में स्थित थी वञे, आत्मिक स्थिति, ऐं उन्हनि में श्रेष्ठ भावना रखो कि इहे बि ईअं थी वेंदा, इहे बि बाबा जे कार्य में मददगार थी वेंदा, इहे बि बाबा जो ठही वेंदा, इहे बि सुठो कमु कंदो, हिन जो बि स्वभाव संस्कार परिवर्तन थींदो, इहे बि पंहिंजो जीवन सुठी रीति जींदो। जीअं दीपक खे जगाए ॾींदा आहिनि, ईअं असांजी शक्तिशाली शुभ भावना ॿियनि में श्रेष्ठ भावना उत्पन्न कराए ॾींदी आहे। इन शक्ति सां स्थूल कार्य में भी ॾाढी सहज सफलता मिली सकती है। सिर्फ़ प्रयोग करे करे ॾिसो। छा प्रयोग करणो आहे? शुभ भावना स्नेह जी भावना में स्थिति में स्थित थी करे ॿियनि जे लाइ श्रेष्ठ कामना करो कि सभी आत्माऊं परिवर्तन थी वेंदियूं, सभी आत्माउनि जा मन शुद्ध थींदा था वञनि, थी विया, बुद्धि क्लीन एंड क्लियर थी वई, संस्कार बाप समान थी विया, सभी आत्माऊं शुद्ध थी वई, सभी आत्माउनि में दैवी गुण धारणा थी विया। श्री नंबरवार सभिनि जा परिवर्तन थियणी आहे, सभी आत्माउनि खे सुठो प्रदान थियणो आहे, त सभी आत्माउनि जा पहिरियों संस्कार शुद्ध ई हूंदा न, सुठा ई हूंदा, भले लास्ट नंबर बि आहे त बि हुन में सतो प्रदान त थोरी के परसेंटेज में त ईंदी, छो जो पहिरियों आत्मा जॾहिं मथां खां हेठि ईंदी आहे त सुख जो पार्ट ई वॼाईंदी आहे, हुनजा संस्कार सुठा ई हूंदा आहिनि। त हीअं कार्य करे ॾिसो। सिर्फ़ु मन सां सेवा कीअं करणी आहे? पंहिंजी स्नेह जी भावना शुभ भावना जी स्थिति में स्थित थी करे विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ शुभ संकल्प करो।
परमेश्वर जी सर्व आत्माउनि जे लाइ शुभ संकल्प कंदा आहिनि। सभी शांत आत्माएं, सभी सुखी आत्माएं, सभी शक्तिशाली आत्माएं, सभी शुद्ध आत्माएं आहिनि। सभी परमात्मा बाप जी संतान, सभी सतो प्रधान आत्माएं आहिनि। स्लोगन आहे सर्व जो प्यारो ठहिणो आहे त खिले वे रूहानी गुलाब ठहो, मुरझाए वाला न ठहो। सर्व जो प्यारो ठहिणो आहे त सदा खिले हुए रूहानी गुलाब ठहो, खिले हुए रूहानी गुलाब ठहो, मुरझाइण वारो फूल न ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो,